नाज़रीन, काज़ी अहमद ऐं आसपास जे इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एसटीपी तालका काज़ी अहमद पारां एहतिजाजी रैली कढी मेन रोड ते धरणो हयो वियो। रिपोर्टर मलंग जतोई मूजिब काज़ी अहमद ऐं आसपास जे इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एसटीपी तालका काज़ी अहमद पारां एडमोर पंप खां तालका प्रेस क्लब काज़ी अहमद ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे मेन रोड ते धरणो हयो वियो ऐं पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जी अॻवानी कंदड़ निसार किरियो, कुर्बान महर, ॾाॾो ओस्मान बुगियो, ॼाम हाकिम उनड़, बशीन जोखियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त पूरी शहीद बेनज़ीराबाद ज़िले में बदअमनी वधी वई आहे। ॾींहुं ॾिठे जो चोरियूं, फुरूद, धाड़ा रोज़ जो मामूल बढ़ियल आहिनि। शहरी दुकानदार तोड़े आम माण्हुनि जूं जानियूं हिते महफ़ूज़ न आहिनि। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। उन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ज़िले शहीद बेनज़ीराबाद में अमन अमान क़ाइमु करे अवाम खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में 10 मई ताईं एसटीपी शहीद बेनज़ीराबाद जी ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।